बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। उम्मीद है तो सब ठीक ठाक खैर खैरियत से होंदो जी। तो पहिरें न्यूटन के फर्स्ट लॉ असांखे छा कॉन्सेप्ट दिनो, फोर्स की डेफिनेशन बुधाई। छा बुधाई? फोर्स की डेफिनेशन। किए फोर्स की डेफिनेशन? बाबा फोर्स छा कंदो आ? फोर्स कंहिं भी बॉडी की स्टेट के चेंज कंदो आ। तो फोर्स की डेफिनेशन ही बुधाई न। तो फर्स्ट लॉ छा के एक्सप्लेन तो करे? डेफिनेशन ऑफ फोर्स के। ठीक है। अच्छा, इते सवाल आहे मुझो तव्हां खां, न्यूटन जा लॉ जेके भी हूंदा आहिनि, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ, सेकंड लॉ ऐं थर्ड लॉ असां अॻिते हली पढ़ूं था, कॾहिं एप्लीकेबल हूंदा आहिनि, किथे एप्लीकेबल हूंदा आहिनि? त ज़ेन नशीन करे छॾियो, न्यूटन्स लॉज आर एप्लीकेबल when speed of body is less or not comparable with speed of light। तो जॾहिं स्पीड ऑफ लाइट यानी कि कॉन्सेप्ट न हुजे, स्पीड ऑफ लाइट सां कंहिं ऑब्जेक्ट की स्पीड के कंपेयर न कयूं, यानी कि स्मॉलर स्पीड हुजे, कॉमन जनरल जेके स्पीड असां वठंदा आहियूं, त उते न्यूटन जा लॉ एप्लीकेबल हूंदा आहिनि। जॾहिं स्पीड ऑफ लाइट जो कॉन्सेप्ट वठंदासीं, जीअं असां यानी कि आइंस्टाइन जी थ्योरी ऑफ रिलेटिविटी जो जॾहिं कॉन्सेप्ट वठंदा आहियूं, त उते जीअं असां यानी कि खोड़ सारा उन में कॉन्सेप्ट अची वेंदा आहिनि, मास वेरिएशन या टाइम डायलेशन। त इहो थ्योरी ऑफ रिलेटिविटी जा जेके कॉन्सिक्वेंसिस हूंदा आहिनि, उन वक़्तु जॾहिं असां न्यूटन जा लॉ एप्लीकेबल यानी अप्लाई कंदा आहियूं, त उते फेल वेंदा आहिनि हलिया। ठीकु आहे। त इहो हिकिड़ो सेंस आहे, कॉन्सेप्ट आहे। न्यूटन जा लॉ कॾहिं एप्लीकेबल हूंदा आहिनि जॾहिं स्पीड ऑफ लाइट जा असां कंपेयर न कयूं, घटि, तमामु घटि। ठीकु आहे, कॉमन स्पीड। ठीकु आहे, इहो सेंस अथव। त हाणे ॿियो हिते वठूं त जेकॾहिं जीअं असां न्यूटन जे पहिरें लॉ मां, फर्स्ट लॉ मां, फर्स्ट लॉ ऑफ मोशन मां, यानी कि न्यूटन जे फर्स्ट लॉ ऑफ मोशन मां हिकिड़ो कॉन्सेप्ट वठी आया आहियूं त जॾहिं रिजल्टेंट फोर्स 0 हुजे, नेट फोर्स 0 हुजे, यानी कि फोर्सिस छा हुजनि? बैलेंस्ड हुजनि, तॾहिं वञी असां छा वठंदा आहियूं, यानी कि कॉन्सेप्ट वठंदा आहियूं फर्स्ट लॉ जो। पर हिते हाणे जेकॾहिं रिजल्टेंट फोर्स इज़ नॉट इक्वल टू 0, नेट फोर्स इज़ नॉट इक्वल टू 0, ठीकु आहे, त फोर्सिस जेके हुजनि उहे अनबैलेंस्ड हुजनि, तॾहिं व्हाट हैपन, छा थींदो? तॾहिं त असां चवंदासीं इते एक्सीलरेट थींदो ऑब्जेक्ट या डिसीलरेट थींदो, यानी कि बॉडीअ जी स्पीड चेंज थींदी, स्टेट चेंज थींदी, डिसीलरेट थींदो। ठीकु आहे। त इहा हिकिड़ी पॉइंट आहे त असांजो ऑब्जेक्ट बॉडी छा थियणु घुरिजे? डिसलरेट थियणु घुरिजे। त इहो हिकिड़ो सेंस आहे, इन हवाले सां तव्हांखे अचणु घुरिजे। हाणे पोइ इते छा थींदो? इते असांजो न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन अची वेंदो। जॾहिं बि हीअ कंडीशन अचे त हिते असांजो छा अची वेंदो? न्यूटन जो सेकंड लॉ असांखे काउंट करण में हिते मदद कंदो, हेल्प कंदो। ठीकु आहे। त हाणे न्यूटन जो सेकंड लॉ छा चवंदो आहे त जेकॾहिं यानी कि कंहिं बि बॉडी ते रिजल्टेंट फोर्स लॻे थो, हाणे हिते ॾिसो, फर्स्ट लॉ में रिजल्टेंट फोर्स एब्सेंट आहे, असां ईअं चवंदासीं लफ़्ज़नि में, गैर हाज़िर आहे, नथो लॻे, इहा पॉइंट आहे। रिजल्टेंट फोर्स 0 जो मतिलबु छा आहे? नथो लॻे। पर हिते असां चवंदासीं फोर्स रिजल्टेंट आहे, माना रिजल्टेंट फोर्स आहे, अवेलेबल आहे, एग्जिस्ट करे थो। ठीकु आहे, प्रेजेंट आहे। त पोइ छा थींदो? चवंदासीं त पोइ जेको सेंस आहे असांजो, त न्यूटन जो सेकंड लॉ, जॾहिं बि कंहिं बॉडी ते फोर्स लॻे, कंहिं ते? कंहिं मास ते, ऐं मास छा वठंदा आहियूं? कॉन्स्टेंट। ज़हन में रखिजो, कंहिं बि मास बॉडी जंहिंजो मास छा हुजे? कॉन्स्टेंट हुजे, जॾहिं उन ते अनबैलेंस्ड फोर्स लॻे त उन में जेका पैदा थींदी एक्सीलरेशन, उहा असां काउंट करे सघूं था। ठीक है। ऐं जेकॾहिं कंहिं बॉडीअ में एक्सीलरेशन असां मालूम था कयूं विथ रिस्पेक्ट टू चेंज इन वेलासिटी,
ऐं उनजो मास कांस्टेंट सम्झूं था, ज़हन में रखी छॾिजो, कांस्टेंट मास सम्झूं था, तॾहिं असां उन अनबैलेंस फोर्स खे काउंट करे सघूं था। अनबैलेंस फोर्स खे कीअं था काउंट करे सघूं? F इज इक्वल टू मास टाइम्स एक्सीलरेशन, माना प्रोडक्ट ऑफ मास एंड एक्सीलरेशन असां वठी सघूं था, अनबैलेंस फोर्स जो काउंट करे सघूं था। माना पहिरियों ला असांखे जस्ट डेफिनेशन ऑफ फोर्स ॿुधाई, सेकंड ला न्यूटन जो जेको आहे उन कैलकुलेशन करे ॿुधाई त उहो जेको फोर्स आहे उहो असांजो केतिरो थी सघे थो कंहिं बॉडी ते जेकॾहिं एक्ट करे रिज़ल्टेंट फोर्स कंहिं कांस्टेंट मास ते, त उन में छा पैदा थींदी एक्सीलरेशन। उहा एक्सीलरेशन मालूम हुजे ऐं उहो मास कांस्टेंट जो वैल्यू हुजे, ॿिन्ही खे मल्टीप्लाई करण सां जवाबु छाजो अची वेंदो? एक्चुअल में असां चवंदासीं यानी कि उहो अनबैलेंस फोर्स जो अची वेंदो आहे। त इहो हिकिड़ो सेंस अथव, ठीकु आहे। त हाणे जेकॾहिं इन जो यूनिट कढूं त मास जो kg हूंदो आहे किलोग्राम, एक्सीलरेशन जो मीटर पर सेकंड स्क्वायर हूंदो आहे ऐं बराबर न्यूटन जे हूंदो आहे। ही SI सिस्टम जे मुताबिक़, SI सिस्टम जे मुताबिक़ इहो यूनिट आहे, ठीकु आहे, ज़हन में रखे छॾिजो। पर जेकॾहिं असां CGS सिस्टम जे मुताबिक़ वठूं त पोइ असांजो डाइन हूंदो आहे ऐं डाइन कंहिंजे बराबरि हूंदो आहे? ग्राम सेंटीमीटर पर सेकंड स्क्वायर जे बराबरि हूंदो आहे। हीउ हूंदो आहे असांजो CGS में। हाणे जेकॾहिं न्यूटन खे ऐं डाइन खे कंपेयर कयूं त उहो बराबरि हूंदो अथव हिकिड़े न्यूटन में, यानी कि असांजो वैल्यू छा हूंदो आहे? 10 पावर 5 डाइन हूंदो अथव, ठीकु आहे। इहा ॻाल्हि ज़हन में रखी छॾिजो त 10 पावर 5 डाइन असांखे छा में हूंदो आहे? हिकिड़े न्यूटन में। पर हिते ई जेकॾहिं तव्हां खां रिवर्स सवाल कयो वञे, रिवर्स क्वेश्चन कयो वञे त 1 डाइन में केतिरा न्यूटन हूंदा आहिनि? त 10 पावर -5 न्यूटन हूंदा आहिनि, ठीकु आहे। त इहा तव्हां वटि नॉलेज यानी कि हुजणु घुरिजे, नॉलेज हुजणु घुरिजे। त न्यूटन जे सेकंड लॉ, हाणे हिते सवाल आहे त न्यूटन जे सेकंड लॉ में कहिड़ो फ्रेम ऑफ रेफरेंस हूंदो? त अंडरस्टूड आहे ही एक्सीलरेटेड आहे, त फ्रेम ऑफ रेफरेंस बि छा हूंदो? एक्सीलरेटेड हूंदो। फ्रेम ऑफ रेफरेंस बि छा हूंदो? यानी कि असांजो एक्सीलरेटेड, यानी कि वेरिएबल। एक्सीलरेटेड फ्रेम ऑफ रेफरेंस कहिड़ा थी सघनि था? मिसाल ॻाल्हि, एरोप्लेन जेॾी महिल हेठि यानी कि लैंड थींदो आहे त उन वक़्तु चवंदा आहिनि सीट बेल्ट ॿधो, त मोशन जेको आहे वेरिएबल मोशन थी सघे थो। त इन जे करे असां चवंदासीं त इहो असांजो मोशन कहिड़ो थी सघे थो? एक्सीलरेटेड मोशन। जेकॾहिं कंहिं स्टेयर तां का गाॾी हेठि लहे, स्टेयर तां ॾाकड़नि तां, त पोइ उन वक़्तु जेॾी महिल मोशन जेको वेरिएबल थींदो इहो असांजो छा हूंदो? एक्सीलरेटेड फ्रेम ऑफ रेफरेंस वारो हूंदो, यानी कि नॉन इनर्शियल। छा चइबो? नॉन इनर्शियल। ज़हन करे छॾियो त न्यूटन जे सेकंड लॉ में इनर्शिया जो कॉन्सेप्ट असां न वठंदासीं, छो जो असांजा अनबैलेंस फोर्स आहिनि। छा आहिनि? अनबैलेंस्ड फोर्स। त इहो कॉन्सेप्ट आहे न्यूटन जे सेकंड लॉ जे मुताबिक़। अञा हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे जेको ही हूंदो आहे, रेट ऑफ चेंज ऑफ लीनियर मोमेंटम। This is known as is called unbalanced force। ज़हन में रखिजो त ही बि डेफिनेशन फोर्स जी हूंदा आहे त रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम यानी कि इज़ नोन एज वाट फोर्स। इहो बि असांजो न्यूटन जो सेकंड लॉ अथव। न्यूटन जो सेकंड लॉ, हिन मां बि असांजो ही फार्मूलो प्रूफ थींदो आहे, F इज़ इक्वल टू द ma। F इज़ इक्वल टू द ma। लेकिन ही कॾहिं हूंदो आहे? ही हूंदो आहे जॾहिं मास कांस्टेंट हुजे। ज़हन में रखे छॾिजो, ही जॾहिं तॾहिं असां एप्लीकेबल या अप्लाई कंदा आहियूं जॾहिं मास खे कांस्टेंट वठूं। ऐं ही कॾहिं? जॾहिं असां छो मोमेंटम में छा आहे असांजो, यानी कि मोमेंटम में यानी कि असांजो मास छा हूंदो आहे? चेंज वेरिएबल हूंदो आहे। माना असां हिन खे मोमेंटम खे वठूं mv, ठीकु आहे। त हिते डेल्टा असां ॿिन्ही सां लॻाए छॾींदासीं। त हिते ॾिसो डेल्टा m जे बेसिस ते वठंदासीं, माना मास हिते वेरिएबल ते। मास वेरिएबल जो हिते मतिलबु इहो हरगिज़ न सम्झिजो त मास जेको आहे सो असांजो फना थी वेंदो, ख़तमु थी वेंदो, तबाह थी वेंदो। अहिड़े तरीक़े सां या उहो जेको क्वांटिटी हूंदो, अमाउंट, उनजो वेरी थिए। हाणे मिसाल इहो कॾहिं अप्लाई थींदो? मास वेरिएबल ते। ज़हन में रखिजो, मास कांस्टेंट न, मास वेरिएबल वक़्तु ही फार्मूलो यूज़ कंदा आहियूं न्यूटन जे सेकंड लॉ में। कॾहिं हूंदो आहे जीअं रॉकेट जो एग्जांपल वठो, रॉकेट प्रोपल्शन जेका थींदी आहे उन वक़्तु
ॾिसजो जेको मोशन चेंज कंदा आहियूं, जेको गैसनि जो बर्निंग वारो प्रोसेस हूंदो आहे असांजो, यानी कि बर्निंग वारो प्रोसेस हूंदो आहे, त गैसिस जो जेको हूंदो आहे अमाउंट यानी वेरिएबल पियो थींदो आहे, उन वक़्तु उन वेरिएबल मास जे करे यानी मोमेंटम जो चेंज ईंदो आहे, यानी कि थरस्ट वारो फोर्स यानी कि अपवर्ड फोर्स लॻंदो आहे, तॾहिं वञी रॉकेट छा थींदो आहे, लॉन्च थींदो आहे। त इहा हिकिड़ी पॉइंट आहे त ही तॾहिं अप्लाई थींदो आहे जॾहिं मास छा कंसीडर कयो वञे, वेरिएबल। त इहो असांजो न्यूटन जो सेकंड लॉ आहे। इन न्यूटन जे सेकंड लॉ जे बेसिस ते इहे चंद ॻाल्हियूं आहिनि, इहे तव्हांखे नोट करणु घुरिजनि, इहे प्रैक्टिस कयो त अॻियां असां यानी कि डिस्कस करे था न्यूटन जे थर्ड लॉ ते। शाबाश।